ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ़ सहाफ़ती तंज़ीमुनि जी दरख़्वास्त खे ॿियनि दरख़्वास्तुनि सां गॾाए ॿुधण जी हिदायत कंदे अटार्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला पीका तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिंमें अदालत PBA, APNS, CPNE ऐं एमन जी दरख़्वास्त ते अटार्नी जनरल खे नोटिस जारी कया। अदालत सहाफ़ती तंज़ीमुनि जी दरख़्वास्त बि ॿियनि दरख़्वास्तुनि सां गॾाए ॿुधण जो फ़ैसिलो कयो। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ़ सहाफ़ती तंज़ीमुनि जी दरख़्वास्त खे ॿियनि दरख़्वास्तुनि सां गॾाए ॿुधण जी हिदायत कंदे अटार्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर सुभान खोसो असां लाइन ते मौजूदु आहे। सुभान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल पीका ऑर्डिनेंस के मुख़्तलिफ़ सहाफ़ी तंज़ीमन पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो। अॼु उन केस जी ॿुधणी चीफ जस्टिस अतर मिनल्ला उन केस जी ॿुधणी कई आहे। उन में पीका ऑर्डिनेंस खे ॿुधण जो करार ॾींदे जेके बि सहाफ़ती तंज़ीमन समेत ॿियनि तंज़ीमन पारां पीका ऑर्डिनेंस खे चैलेंज कयो वियो हो। उन में इहो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे त उन्हनि खे सभिनी खे हिकु करे इन केस खे ॿुधो वेंदो। उन मौक़े ते चीफ जस्टिस अतर मिनल्ला पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त वज़ीर आज़म बिना कंहिं सलाह मशवरे जे तकड़ करे उन ऑर्डिनेंस खे मंज़ूर करण लाइ कोशिशि कई आहे। उन सां गॾोगॾु उन सहाफ़ती तंज़ीमन खे इहो चयो वियो आहे तव्हांजे मुख़्तलिफ़ सेक्शन्स खे चैलेंज न कयो आहे, जंहिंमें वकील हुयो उन इहो दलाल ॾिनो त असां तमामु पीका ऑर्डिनेंस आहे उन सॼे खे असां चैलेंज कयो आहे, जंहिंखे ॿुधण करार ॾींदे ॿी ॿुधणी मुक़ररु कई वई आहे। जी, वॾी महिरबानी सुभान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।